भलीकार दोस्तों इन सजणों भाइरो भेनरो आगा ज़फ़र अॼु मूं पंहिंजे स्टूडियो में हरू भरू जे लाइ हिकिड़ी अजीब क़िस्म जी शख़्सियत खे दावत ॾिनी आहे जो आयो तव्हांजो इंटरव्यू तव्हां हुन ज़रूरु ॿुधंदा ऐं ज्योति मां ॿाहिरि आहियां ये स्टार्ट आहे ही त स्टार्ट आहे पर तव्हां केरु आहियो मां बि स्टार्ट आहियां न बिना इजाज़त जे हरू भरू हिन में काहे पिया आहियो केरु त आहियो तव्हां घुरायो मूंखे मूं घुरायो छा जे लाइ घुरायो हरपुर साईं तव्हांजो हरपुर अचणो घुरायो मूं त हुनखे घुरायो उहो जेको ॿियो हमरा आहे अरे हुनखे साईं हुनखे पुलिस खणी वई हरू भरू पुलिस खणी वई पुलिस साईं हरपुर खणंदी आहे पुलिस खे हाणे कारण खपे आहे भाई खणणो आहे तव्हां खां पुछी करे साईं अगरि था हमरा हिनखे खणो न खणो तव्हां पुछंदी बाबा जो कमु हरपुर खणणु बाबा पुलिस जो कमु इहो न आहे पुलिस जो कमु आहे माण्हुनि जी मदद करणु पुलिस जो कमु आहे त माण्हू जेकॾहिं चोरी थी वञे त हुनखे वराए ॾिए पुलिस जो कमु आहे जेकॾहिं रस्तनि में कंहिंजी का हिफ़ाज़त करे शहर जी हिफ़ाज़त करे माण्हुनि जी मिल्कियत जी हिफ़ाज़त करे माण्हुनि जे माल जी हिफ़ाज़त करे पुलिस जो इहो कमु आहे ॿियो कोन कमु कोन्हे पुलिस खे सॼो ॾींहुं माना माण्हुनि जा इहे मसइला हल करे वठनि माण्हुनि जी जेको चोरियूं जेको आहे वापसि कराइण पुलिस खे साईं ॿिया घणेई मसइला आहिनि आख़िर चर्स खे चॉकलेट में बदिली करिणो आहे सही साईं चर्स खे चॉकलेट में बदिली सही तव्हांखे ख़बर कोन्हे साईं तव्हां ॿाहिरि वञा न पर चर्स खे चॉकलेट में छा हरू भरू बदिलाइबो हरू भरू साईं पुलिस खे माना हरू भरू बदिलाइणो आहे ॿुधो तव्हां असांजी पुलिस ते इल्ज़ाम था धरियो हिन खां अॻु में जेको हमरा हो उनखे पुलिस जे फेवर में ॻाल्हाइणो हो तंहिं साॻियो हमरा जेको तव्हां घुरायो पे उनखे त पाण पुलिस हरू भरू खणी वञे जेको पुलिस जे बारे में ॻाल्हाए थो हा पुलिस जे बारे में ॻाल्हाए थो पर पुलिस हरपुर छो त खयो पुलिस जो हुन कहिड़ो त ॾोह कयो हुनखे त असांखे इहो ॿुधाइणो हो त पुलिस खे पघारूं सही कोन थियूं मिलनि पुलिस वारनि जी जान पंहिंजे हथ ते जान खयो तिरी ते खयो अथनि घुमंदा साह ऐं सिर तिरी ते हूंदो आहे सिर धड़ जी बाज़ी आहे पोइ बि हुनजी पघार तमामु थोरी आहे ऐं हू हुनखे त इन ते ॻाल्हाइणो हो त पुलिस खे मुरादूं मिलणु खपनि जेको घर आहिनि उन्हनि घर मिलणु खपनि थाननि जे अंदरि उन्हनि खे गाॾियूं मिलणु खपनि उन्हनि खे जेको आहे सो उन्हनि जे ॿारनि जे लाइ तालीम ऐं उन्हनि जी उन लाइ अलॻि स्कूल खपनि ऐं तव्हां जेको आहे तव्हां या आयो हूंदो आहे हिकिड़ो माण्हू हूंदो आहे या तव्हां लाइ पाण आयो या तव्हां मूंखे सम्झो आहे या मां आहियां पर मां न आहियां न तूं तई हुजो या न हुजो ऐं तव्हांखे हरू भरू कीअं सम्झां त इहो मुनासिबु कोन्हे पर तव्हां जेको हिते हरू भरू अची मुंहिंजे पासे में वेही रहिया आहियो इहो तव्हांखे जुगाए नथो तव्हां महिरबानी करे हितां हलिया वञो या पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि कयो साईं ॻाल्हि हरू भरू जी कोन्हे साईं ॻाल्हि इहो साईं तव्हां मां घुरायो आहे मां आयो आहियां तव्हांजो प्रोग्राम हले थो साईं सभु सेट आहे साईं हीउ छोकिरो साईं तव्हांजो माइट आहे कहिड़ो छोकिरो हीउ जेको कैमरामैन आहे जी हीउ त कैमरामैन आहे हू बि कैमरामैन आहे हीउ बि कैमरामैन आहे हरू भरू बीठा हिते वेही रहनि हरू भरू बाबा हीउ कैमरामैन जो कमु आहे हिननि जो कमु आहे त हीउ बीठा हुजनि न हीउ हरू भरू न आहिनि बीठा हिननि जो कमु आहे हर को माण्हू पंहिंजे पंहिंजे तव्हांजो कहिड़ो कमु आहे तव्हां हिते छो आया आहिनि यार तव्हां मां घुरायो मां इंटरव्यू ॾियां मूं तव्हांखे न घुरायो आहे ऐं जे तव्हां आया आहियो त को मक़सदु खणी आया आहियो त पहिरीं उहो पंहिंजो मक़सदु वाज़े कयो कोट तव्हां उते ई ठेले था त मां बि उते ई उथुमि ठेले था वरितो कुल्लू कोन्हे जेको साईं हितां तव्हां घणे वरितो बाबा तव्हां हरू भरू जी ॻाल्हियूं छॾियो तव्हां पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि ते अचो हरू भरू मूंखे चयो 4000 जो कोटा के इडनी सिडनी जो हितां था घुरायो ॿाहिरां ओमान कतर वरी कोइत वरी लबनान हितां था घुरायो आहे हीउ ब्रांडेड कोट मां चरियो वई आहे वञी बस वञी 85 रुपया ॿुधाई पोइ अञा 5 रुपया घटि कर पोइ 80 रुपया मां खणी आयो 4000 मां 85 रुपया वरी 80 इहो रही फाटना अथई हरू भरू असीं हरू भरू पहले कोन ॿुधाईंदा आहियूं इहो साईं असांखे ख़बर आहे इहो वी हैव न हाणे मूंखे पक थी वई आहे त जेको मूं तव्हांखे सम्झो पे तव्हांखे माना उहो हरू भरू कोन पियो सम्झो तव्हां उहो ई आहियो तव्हांखे ग़लति अञा जेको आहे न हरू भरू तव्हां ग़लति पिया सम्झो जेको मां तव्हां सम्झो पियो सवेल मां उहो न आहियां बाबा ही तव्हां महिरबानी करे हाणे हीअं कयो बाबा उहो वार्ड बॉय उहो जी केरु बाबा हेॾां अचो हिनखे हितां कढो हिनखे हिकिड़ी ॿी ॻाल्हि आहे उहो छटकार ॾिनी ॿार लाइ कीअं गप लॻी वई सवा जूता कप में पची विया इहो महिरबानी करे थोराइजो पोइ यार ॻाल्हि ॿुधो तोखां अॻे बि हिकिड़ो अहिड़ो माण्हू हिते आयो हो उन बि ॾाढो असांखे बेज़ारु कयो ऐं तूं बि हरू भरू हरू भरू कोन कंदो आहियां मां माना लॉजिक ते ॻाल्हाईंदो आहियां तव्हां हीउ कोट लॻे बि मूंखे लूंड जो आहे तव्हां मुंहिंजो कोन बाबा तव्हां महिरबानी कयो तव्हां हीअ लुंडे जी या न लुंडे जी या ब्रांड जी या दुकान जी तव्हां हुनखे छॾियो तव्हां अजायूं ॻाल्हियूं न करियो हरू भरू जूं ॻाल्हियूं न करियो तव्हां पंहिंजे मतिलब जी ॻाल्हि वार किथां कटाईंदा हाणे वार रंग रंगीला कारो मूंखे नज़र अचे पियो
अछो अचे पियो वरी ॻाढ़ो अचे पियो इहो साईं हिन जो पोयां छा आहे माना पोइ बाबा हिन में वारनि में मेहंदी लॻल आहे तंहिंजे करे हाणे तव्हां महिरबानी करियो तव्हां पंहिंजे कम जी ॻाल्हि ते अचो या तव्हां हितां वञो बाबा हिनखे तव्हां कढो यार हिनखे कढो छॾायो पुलिस छॾे वई आहे हिन तव्हां घुरायो हा उनखे अच्छा उनखे पुलिस ॿधी हरू साईं हरूभरू खणी वई पोइ तव्हां मूं चयो पुलिस खे को कारण खपे या हिनखे खणणो आहे या हिनखे न आहे खणणो पुलिस आहे जेके आयो चलियो वठी हलियो बसि तव्हां कंदा दुनिया में लॻे थो न आहे हलियो साईं तव्हां न हलिया दुनिया में पुलिस तव्हांखे ख़बर आहे हर माण्हू जेको आहे हुनखे खणी वई खंबू हुनखे हरूभरू खणी किथे घुम कंदी आहे न ॿाहिरि जॾहिं साईं जे थाणा वारा किथे लभनि कोन था ऐं जॾहिं वरी कोर्ट में खणी वञंदा हुआ कोर्ट में फरियादी वञंदा हुआ असांजो अमरा हिन थाणे में आहे त कोर्ट वरी हुकुम ॾींदो आहे हिन जो छापो हणो अमरा साईं मिंटनि में वञनि थाणे मां गायब नज़र ई कोन थो अचे अलाए काॾे था करनि पोइ ॾिसो को फुटियुनि में पियो को किथे को किथे तव्हां हरू भरू इहो इल्ज़ाम था हणो असांजे मुल्क जी पुलिस तमामु मुस्तैद पुलिस आहे वो तमामु घणो कमु कंदा आहिनि ऐं माण्हुनि जी हिफ़ाज़त कंदा आहिनि मज़ाक न कयो किल बि एतिरो थी वियो अहिड़ी करे साईं छा चओ साईं अहिड़ी करे मज़ाक कंदो आहे पुलिस ॾाढी भली आहे ॾाढी बहितरीनु आहे व्हाट आर यू सेइंग बाबा पुलिस जो कमु आहे पुलिस जो कमु आहे त माण्हुनि जी वॾे भाउ वांगुरु हिफ़ाज़त करे तव्हां पुलिस ते हरू भरू जो इल्ज़ाम था हणो तव्हां महिरबानी करे हितां वञो या मूंखे पंहिंजो अमलो घुराइणो पवंदो तव्हां वञो माने जूती साफ़ करायो साईं कप में तव्हां चौकीदार कहिड़ा था रखो साईं तव्हां माण्हू यार तव्हां महिरबानी कयो तव्हां ख़ुदा खे मञो तव्हां हितां वञो मां हरूभरू कोन पियो ॻाल्हायां मां चवां तव्हां हरू भरू मुंहिंजे गिची अची पिया आहियो तव्हां महिरबानी करे वञो बसि तव्हां वञो बसि तव्हां वञो बसि तव्हां महिरबानी कयो तव्हां बसि तव्हां हितां वञो नाज़रीन अंडरस्टैंड साईं मां अंडरस्टैंड मां थिंक न बाबा तव्हां वञो तव्हां मां बाबा वञण लाइ तयारु आहे साईं मां जूती थो रायो हुनखे चयो बीठो आहे हरूभरू बीठो आहे साईं हिकिड़ो तव्हां हरूभरू माण्हू बीहारियो ते रश लॻी पिया हुनखे चयो मां जूती तव्हां महिरबानी कयो तव्हां हाणे हितां वञो त आउं पंहिंजो कमु कयां मूंखे अञा कंहिंजो इंटरव्यू करिणो आहे तव्हां बाबा हिनखे वठी वञो यार नाज़रीन हीअ वरी हिकिड़ो ॿियो अलाए किथां को गिदू बंदर गप्पर जूतो हणंदो ई मुंहुं त पुटु हिते हरूभरू न ईंदा त प्लीज़ डोंट इंटरप्ट टू समवन स्पीकिंग सो डोंट डिस्टर्ब अच्छा ठीकु आहे तव्हां थोरी देरि चुप कंदा ईअं साईं प्यार था कयो मां हरूभरू थोरी साईं मां कावड़ अचे मूंखे हरूभरू कोन बि अचे तव्हां मां ॻाल्हाईंदो ईअं त मां ॻाल्हाईंदो तव्हां प्यार सां ॻाल्हाईंदो पोलाइट बिल्कुलु जी साईं हुकुम कयो अच्छा ठीकु आहे पोलाइट वे में आउं तव्हांखे अर्ज़ु थो कयां तव्हां महिरबानी करे थोरी देरि लाइ ख़ामोशी इख़्तियार कयो नाज़रीन मूं वरी मुश्किल सां हिनखे ख़ामोश करायो आहे तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां हिनखे ॿुधो ख़ुदा हाफ़िज़